मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जी आगाही कई वई आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जी आगाही कई वई आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसात जी आगाही कई वई आहे। मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जी आगाही कई वई आहे। मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जी आगाही कई वई आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त मौसमियात खाते आचर खां 31 जुलाई ताईं वधीक बरसातुनि जी आगाही करे छॾी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध में 30 ऐं 31 जुलाई ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जी आगाही कई वई आहे।